खिपरों से खबर देते चलें कि व्याज कोरों के खिलाफ खाई के गांव फैज मोहम्मद मरी के रिहायशी वजीर अली मरी का शहीद चौक खिपरों पर एहतजाज। वजीर अली मरी का कहना है कि मेरे बेटे को व्याज खोरों ने ज़हनी तौर पर अजियत दी, जिस पर मजबूर होकर मेरे बेटे ने खुदकशी करके अपनी जिंदगी का खात्मा कर दिया। अब व्याज खोर मुझे और मेरे घर वालों के जानी दुश्मन बन गए हैं, मुझे तहफ़्फ़ुज़ फराहम किया जाए और व्याज खोर फतेह मोहम्मद उर्फ टिल्लू, नवाज मरी, शरीफ मरी के खिलाफ कार्रवाई की जाए। सर मसलो इहो आहे त व्याजनि जे ज़ुल्म खां तंग अची मुंहिंजे नौजवान पुट पंहिंजे पाण खे मारण ते मजबूर कयो। मूंखे चई बाबा व्याजनि जा पैसा आहिनि कोन, ॿ टे रुपया हवा ॾेई थकुसि, मुंहिंजी जान कोन थी छुटे ऐं पंहिंजे पाण खे ख़तमु थो कयां। आउं चवां थो त मूंखे इंसाफ़ ॾियारियो वञे, मूंखे तहफ़ुज़ ॾियारियो वञे। हींअर हिन वक़्तु बि मूं घर ॻाल्हायो आहे नंबर कंहिंजे ॿिए नंबर तां घर वारनि सां, त चयूं असांखे मौतमार धमकियूं पियूं अचनि। इहे मुंहिंजा मरी आहिनि डिंग पतण जा, ॻोठ हाजी बुढो मरी, टीलो उर्फ़ फतेह मोहम्मद, वल्द प्यारो, नवाज़ मरी, वल्द मरहूम अब्दुल गफ़ूर मरी ऐं शरीफ़ वल्द अता मोहम्मद। मुंहिंजो नालो वज़ीर अली उर्फ़ आचर मरी, राजा सेब अली। आउं चाहींदो मूंखे इंसाफ़ मिले ऐं मूंखे तहफ़ुज़ मिले। जेको पोयां मुंहिंजा जेके ॾेढ बचा आहिनि उहे त नंबर आहिनि। हींअर हिन वक़्तु मुंहिंजे घर ते फायरिंग हुई ऐं 10 ॾींहं अॻु मुंहिंजे छोकिरे ख़ुदि नोटिस कढायो, कोर्ट में मुंहिंजे अची दावा दायर कई। उन में चानियूं साहब वकील आहे, उन लेटर मोकिलियो, पुलिस एक्शन कोन कयो। मुंहिंजे पुटु डीज़ल जा पैसा ॾिना, पोइ बि एक्शन कोन कयो। उन खां पोइ मुंहिंजो पुटु ख़ुदकशी करण ते मजबूर थियो। पुलिस चई मां असांखे नोटिस न आहे मिलियो, कोर्ट मां नोटिस जारी थी चुको आहे वकील चवण जे मुताबिक़। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप, 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो, व्हाट्सएप 0333370786, 03333702 तालिब हुसैन 0317131090। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।